खाधे में लूण जी पंहिंजी अहमियत आहे। खाधनि में जेकॾहिं लूण न हुजे त मज़ो ख़राब थी वेंदो आहे, पर अक्सर माण्हुनि खां तकड़ में लूण वधीक पइजी वेंदो आहे, जंहिं सबबि खाधो वधीक नमकीन थी वेंदो आहे। लूण खे वधाइण त सवलो हूंदो आहे, पर लूण खे घटि करणु परेशानी जो सबबु बणिबो आहे। इन लाइ कुझु सवला टोटका इस्तेमाल करे सघजनि था। लूण वधी वियो हुजे त हिक कचे पटाटे खे 2 टुकड़नि में कटे बोड़ में विझो ऐं 10 मिंटनि खां पोइ कढी छॾियो। उबरियल पटाटो बि विझी सघिजे थो, जेकॾहिं चाहियो त बाद में भाॼीअ मां कढी छॾियो या रहण ॾियो। ॾहीअ जे इस्तेमाल सां खाधे जो ज़ाइको वधी वेंदो आहे, लूण भी घटिजी वेंदो आहे। थोरी ॾही भाॼी में विझी ग़िज़ा खे मुतवाज़िन बणाए सघिजे थो। इन सां खाधे में विधल लूण भी घटिजी वेंदो। इन खां सवाइ अटे जो पेड़ो भी हिकु क़दीम तरीक़ो आहे। भाॼी में लूण वधीक थी वञे त अटे जो नंढड़ो पेड़ो ठाहे उन में विझो ऐं 15 मिंटनि बाद कढी छॾियो। खाधे में लूण वधीक हुजण सां अटे जो पेड़ो उन खे जज़ब करे वठंदो आहे। इन खां सवाइ खाधे में पाणी खे शामिल करे भी लूण खे घटि करे सघिजे थो, जॾहिं त खीर भी विझी सघिजे थो। खीर शामिल करण सां ग़िज़ा जो ज़ाइको भी वधी वेंदो आहे। ख़ुश्क भाॼी, गोश्त या कढ़ाई हुजे त उन में बसर विझण सां भी वधियल लूण खे घटि करे सघिजे थो।